सलाम साथियों, आऊं आहियां तव्हांजो होस्ट काशान। अॼु आऊं तव्हांखे ॿुधाईंदसि शीशम जे बारे में। असांजो चैनल सब्सक्राइब करियो। शीशम जो वण सिंध जे सायादार वणनि में अहम जाइ वलारे थो। हिन वण खे सिंधी में टाली बि चवंदा आहिनि। टाली जो वण बुनियादी तौर नेपाल ऐं हिंदुस्तान सां तालुक़ रखे थो, पर हिन वक़्तु दुनिया जी हर कुंड में ही वण मिली थो वञे। सुठी वाधवे जे लाइ टाली खे सिज जी रोशनी घुर्बल हूंदी आहे। टाली जो वण 30 खां 35 डिग्री गर्मी पद ते तमामु सुठी वाधवीज करे थो। टाली जो वण तमामु घणो सख़्तु जान वण आहे। ही वण सख़्तु सी पारो बर्दाश्त करे वञे त गर्मी में 55 डिग्री पद खे बि सही वञे थो। टाली जो वण सिंध में अक्सर वाहन ऐं शाखनि जे कपरनि ते जाम मिले थो। सोकहड़े जी मौसम में ही वण 6 महीननि ताईं बग़ैर पाणी जे बि तरो ताज़ा रहे थो। टाली जे वण जी छांव तमामु थधी ऐं वणंदड़ हूंदी आहे। ओन्हारे जी मौसम में पखी त टाली जो पासो छॾीनि ई कोन। सिंध जा कांव त टाली खे पंहिंजी ज़ाती मिल्कियत सम्झनि था। ओन्हारे में कांव टाली ते आखेरो जोड़े उन में बेदा ऐं बचा कनि त मजाल आहे जो कंहिं जानदार खे टाली जे वेझो अचण ॾियनि। टाली जा पन अक्सर 8 खां 9 सेंटीमीटर गोल थियनि था। टाली जा गुल अच्छा थियनि था जेके तमामु नंढा ऐं नाज़ुक थियनि था। उन्हनि गुलनि मां वरी फरियूं थियनि। टाली जा गुल अच्छा थियनि था जेके तमामु नंढा ऐं नाज़ुक थियनि था। उन्हनि गुलनि मां वरी फरियूं थियनि थियूं जेके तेज़ साए रंग जूं थियनि थियूं। बचण खां पोइ उन्हनि फरियुनि जो रंग ॻाढ़ो थियो वञे। फरियूं अक्सर करे अप्रैल ऐं मई में थियनि थियूं। टाली जो काठ हिन जी फूह जवानी में मज़बूत ऐं क़ीमती थिए थो। कची टाली जी त को लठ बि न जोड़े हथ में ई सुरोखाए वञेसि। पकल टाली जी थोड़ जो अंदरियों हिस्सो कारो थिए थो जंहिंखे किठ बि चवनि था। पकी टाली तमामु क़ीमती ऐं मज़बूत हुजे थी, जंहिं मां जुड़ियल फर्नीचर जी अहमियत तमामु घणी आहे। टाली जी हिन तह जे करे ई टाली खे शीशम सॾियो वञे थो। टाली जे वण खे ॿहिराड़ी जा माण्हू इलाज लाइ बि कमु आणीनि था। ॿहिराड़ी जा माण्हू टाली जे पननि खे घोटे उन्हनि मां रस कढे सोॼ, चमड़ी जी ख़ारिश ऐं अखियुनि जे सड़ण खां इस्तेमालु कनि। टाली जे छोॾे खे वरी थाधल में गॾाए पीअनि था। फट ऐं फुरणी ते छोॾो गाड़े उन जो पाणी विझनि था। टाली जे टारियुनि खे ॿहिराड़ी जा माण्हू लोड़नि ऐं खड़हनि लाइ बि इस्तेमालु कंदा आहिनि, छाकाणि त हिन जे सुकल टारियुनि में कड़को जाम हुजे थो। उन करे खड़हनि खां अगरि को जानवर या चोर टिपण जी करे त खड़के ते मालिक सुजाॻ थियनि। हुकुमरान तबिके ऐं वॾेरा शाही जे अजाए शौक़नि हिन वण जी नस्ल खे काफ़ी नुक़सानु पहुचायो आहे। ज़रूरत खां वधीक फर्नीचर जे जोड़ण लाइ टाली जे काठ खे चोरी ऐं
महांगी अघ ते ख़रीद करण जे लालच ॾेई हिन वण जी अजाई कटाई कराए थी वञे, जंहिंसां हिन लाजवाब वण जी नस्ल कशी जो ख़तरो अणतर थींदो पियो वञे। टाली जो वण ॾंदड़ हणण सां थिए थो। ॾंदड़ जे लाइ 4 या 5 फुट टाली जी काठी, 2 फुट ज़मीन में पूरे उन जे मथां माल जी ताज़ी गोबर या छेणे जो लेपो ॾेई छॾिजे त कुझु ॾींहनि में गौंच कढणु शुरू करे थो।